नसीम पर छा तू रुको पर पर ही कंदो रहंदे मां हुन वागो जी बात में हली वञा ईअं न। चाची सुनिया तेरा पुट शहर विच वॾे साहब का नौकर थिया है क्या? हाँ मण मालिक साईं जी मेहरबानी है। चाची हुन वात त मिठा करा न। मजबूत दिल रखजो मता मां पी जे दबाव में अची शादी लाइ हा करे छड़ी त पोइ नवाब साहब जो ख़बर न आहे छा हाल थींदो। नेनी नेनी मां छा कयां तुंहिंजो नवाज़ साहब त कंहिं ॻाल्हि खे सम्झे ई कोन थो। आख़िर हुनखे तकलीफ़ कहिड़ी आहे जो तुंहिंजे वॾे साहब सां कुझु ॻाल्हि चोरे। साहब हिकिड़ी ॻाल्हि पुछां? पुछ। ए माई तुसां दी आपड़ी छो शक अथई छा? मैं समझा मता मसवाड़ ते आंदी होवे। बुध त तू हिन जी एतरी तरफदारी छो थी करी? हां नहीं मुझो अंदर न सार ये टांडा न दे मुखे पो न सड़ न केर जोर त कोनी पिया करे दे। तुंहिंजे मासी सां गॾु तुंहिंजो मासात बि अचे पियो। मम्मी प्लीज़ मासी सां का मुंहिंजी ॻाल्हि तय न कजो। पर धीअ हू तुंहिंजे रिश्ते लाइ पिया अचनि। ओ मम्मी प्लीज़ मां हिन हकीम सां पंहिंजी पूरी ज़िंदगी कैद में नथी रही सघां। तूं चरी थी आई छा? तुंहिंजे नंढे हूंदे मां धीअ खे ज़बान ॾिनी हुयमि त नसीब तुंहिंजी आहे। ठीक लगी पई? हां तुझे हलावा तेरे सां होती है ना। पेलू पकियानी पेलू पकियानी हाय पेलू पकियानी पेलू पकियानी आ तू टोलण यार पेलू पकियानी आ तू टोलण यार हाय हाय बाद पेलू पकियो सा हल चरा वात पिया पानी करेंदा है। हाशू हाशू हाँ छा तो करी? कोडी पिया खेडदा देख दी पईए सफाई खड़ा करेना तब पूछदी पईए हाशू क्या पे करेंदा है? चलो जल्दी सफाई करे वठ साहब अचण वारो आ। ठीक है मैं तू सब खबर है मैं तमाम सियाणा चरी बाल त कोनी आ। के तो चे तू सियाणो आ? मैं आप आखेंदा मेरी खबर मैं को है न। ये तो सब को पाण के सियाणो समझंदो है। बे समझदे पेन मैं त हां न। मुझे अंगण ते अंगण ते ईंदे खोले बुधा त सही खोले बुधा त सही हाय हकीम केरी सां पहुची वियो न। हां मां सद के वञाए अता न चवंदी कर। छो मासा त ॿाहिरि न थींदा आहिनि छा? हां ॿाहिरि थींदा आहिनि पर छा थींदा आहिनि त मतलब थींदा आहिनि समझे? हल पुनल नसीब अची वई। मासी ठीक है? सदको वञे मां अच त भाकुर त पाए। माशाल्लाह केॾी वॾी थी वई आहे सदको वञे। नसीब वे मासी जे भरिसां केॾा? हां वे मम्मी मां चेंज करे पोइ जाती। हाँ मां संभटी ॾेती। अच्छा मरण को बात करे सी मैं को ॾाढा याद करे सी। साईं तुसां आ गए खैरनार साईं।
साईं तुसा छोड़ो मैं बूट ला सा आशू तू हेठ छो वेठो आहीं मथे थी वे न पुट न साईं मैं नौकर माण्हू तेरे बराबर बा उहो ॾींहुं मरण वाला होवे तुंहिंजी मर्ज़ी पुट मां नौकरनि खे पंहिंजो बच्चो सम्झंदो आहियां साईं उहा त तुसारी महिरबानी भला साईं तुसाडा कोई भरा है क्या हा हा नवाज़ मुंहिंजो भाउ आहे साईं ॾेखण च तुसां कणू बि वॾा पिया लॻंदा आहिनि चरिया कद कॾहिं कछबा आहिनि छा साईं अल्लाह साईं ख़ैर नाल ख़ैर करे चरिया त ना आखो न तुसां बि तूं ॻाल्हियूं त चिरनि वारियूं थो करी न साईं नवाज़ साहब जी ॻाल्हि ते त मैं एतबार न पे करां बाक़ी साईं भेरा त साडा सुठा आहे पर भाॼाई त तमामु सुठी आहे भाॼाई छा मतिलबु आहे तुंहिंजो साईं हाशू जो मतलब है तो नवाज साहब जी शादी करायो ए चूंडिया क्यों पी वरंदी हाशू तो चयो त तव्हांजी भाॼाई ॾाढी सुठी आहे छा ॻाल्हि आहे का ॻाल्हि कान्हे साहब किथे नवाज़ मूंखे ॿुधाइण खां सवाइ शादी त न करे छॾी आहे पर ईअं छो कंदो जवान जहान आहे करे बि सघे थो साईं क्या पे सोचेंदे हो आशू तूं ॿुधाए छा नवाज़ जी शादी करे छॾी आहे छा न साईं शादी किथां कीती हस नैनी दी ॻाल्हि वांगे तुसां शादी कराओस न आशू तूं कूड़ थो ॻाल्हाईं का ॻाल्हि ज़रूर आहे न साईं मैं तुसां नाल भला कूड़ क्यों मरे था बाकी यूं बि कूड़ कंदे पियूं था थोड़ी जंहिंकू वणे ओके आशू तूं त सफ़ा 81 लॻो पियो आहीं 0 पॉइंट अरे ते वाली आ विच की भूत क्यों मारी हां अरे जंगली बेअकुल भगा ओरे देखो साईं अलाह देखो अरे मां त तुंहिंजी इज़त कई आहे इज़त हाँ सही तू वल मेरी इज्जत करे थी इहो कहिड़े किताब में लिखियल है अरे भूक साहब तोखे अंग्रेजीअ में मोहम्मद हाशिम चयो अरे मां तोखे हाशिम खान चयो हां इहा ॻाल्हि अरे हा बाक़ी छा मस मस ईमान ते आया आहीं नसीम छा थियो परेशान पे लगी नैनी मुझे आंटी मुझे कजन आया है मुझे रिश्ते जगाए अम्मी बाबा भी राजी थी हैं मुझे लगे तो फिर मुझे रिश्तो तय करने से भगाए था नहीं छो का जबरदस्ती है छा अम्मा बाबा जे के जोर भरींदा तो पोइ मां छा करे सघंदसि नैनी मां इन करे हिते आई त नवाज़ खे हितां वठी वञी कोर्ट मैरिज कयां एडी बेसब्री न थी अव्वल त नवाज साहब ईअं कंदो ई कोन ऐं तोखे बि अहिड़ो अमल न करणु घुरिजे इन सां ॿिन्हिनि खानदाननि में बदनामी थींदी नैनी हिन वक़्तु मूं वटि सिर्फ़ु इहो ई रस्तो आहे ख़बर न आहे अलाए छो अॼुकल्ह जूं छोकिरियूं माउ पीउ जी इज़त धूड़ करे भॼी वञी प्यार जो परणो करे पाण खे ख़ुशि नसीब सम्झंदियूं आहिनि इहो बि नथियूं सोचनि त सॼी ज़िंदगी हुनखे भाॼो करे लफ़्ज़ सां सॾियो वेंदो ऐं दुनिया वारा हुनजी औलाद ते आङिरियूं खणंदा हाणे पोइ मूंखे तूं ई ॿुधाए त मां छा कयां ख़बर न त अलाए छा थींदो अड़े चरी कुझु न थींदो थोरी घणी ॻाल्हि त साहब ॾे कननि ताईं पहुची वई आहे
बाक़ी कसर नवाज़ साहब पूरी कंदो। मां सुभाणे तुंहिंजी मासी सां मिलंदसि ऐं पोइ ॾिस त मां छा थी कयां। अच्छा, पर आख़िर तूं कंदी छा? कुझु मूंखे बि त ॿुधाए न। बस इहो तूं मूं ते छॾे ॾे। नैनी, तुंहिंजा इहे इरकान रहिया न, पोइ मां त सम्झां थी त तूं त मुंहिंजी ॿेड़ी ॿोड़े ई छॾींदी आहे। तुंहिंजी ॿेड़ी बुॾंदी कोन बल्कि तरंदी। तूं कुझु ॿुधाए बि त कोन थी। चयमि न, इहो तूं मूं ते छॾे ॾे ऐं तूं रिली पाए वञी सुम। हकीम साहब सां तुंहिंजी शादी कैंसिल ऐं बस तूं मूंखे मिठाई वठी ॾे। नैनी थैंक यू। जे ईअं थियो न त मां त तोखे मिठाई में दफ़नाए छॾींदसि। चओ हाणे तूं वञ ऐं मूंखे कमु करण ॾे। चल ठीकु आहे, तूं कमु कर, मां वञां थी। हकीम पुट छा तो सोची, छो परेशानी? अम्मा, मासी नसीम जो संग ॾियण जे पक ॾिनी आहे या हर बुर मूंखे पई थी बहलाई? छो पुट, तो इहो कीअं सोचो त मां तोसां कूड़ ॻाल्हाईंदसि? अधी पाण त पैगाम मोकिलियो। अम्मा, त पोइ नसीम मूंखे अदा ते छो मिली? थी सघे थो अधी साहिबा नसीम सां ॻाल्हि न कई हुजे। ऐं जेकॾहिं नसीम खे ख़बर पए ऐं उनखां पोइ हू इनकार करे त पोइ? न पुट, इनकार छो कंदी? असां गैर त न आहियूं। अम्मा, त पोइ मासी खे चओ अॼु राति ई मङणो करे छॾियूं। अहिड़ी तकड़ आहे छा पुट? अञा त 2-4 ॾींहं रहंदासीं। हा मुंहिंजी प्यारी अम्मा, मूंखे तकड़ आहे, मूंखे एतबार कोन थो अचे। हा त हा, न त न त मां सुबुह जो सवेरे ई हली वञा। ठीकु आहे पुट, राति त थियण ॾे, एॾो बेसब्रो छो थियो आहे? नाल त बैठी आई न। हाँ, मां त खैर नाल बैठी हां, पर तूं साहब वॾे वटि कहिड़ो किन पियो करी? हाँ सदोरड़ी, नाराज़ त न थी, क्या किताई में? साहब वॾे कहिड़ो चयो हुई त भाॼाई तव्हांजी सुठी आहे। कहिड़ा में किन किते जो छंडे पे मरेंदी? हाँ, नंढे साहब आप आख्या त मेरी अपनी हुण दस वॾे साहब दी भाॼाई थी या न? ओ चरिया, इन्हनि अञा शादी कान्हे कई। हाँ? शादी कान किती ते पीछे क्यों पे नंढे साहब नाल खिलेंदी है, मश्करियां करेंदी है? हाँ? इन्हीं जो पाण में प्यार आ ऐं शादी हाणे कंदा। हाँ, पीछे ए आख न। बबलू, ओ बबलू, जी साईं, हुकुम कयो। वञ नवाज़ खे छॾे आ। हा, ऐं ॿुध, मुंहिंजे लाइ चांहि ठाहे खणी। ठीक है साईं, ठीक है। साईं, तुसा सॾिया क्या? न तोखे त कोन सॼे न। नवाज़, अच अच भाउ, वेह वेह। कीअं तबियत? अल्लाह शुक्र है। नवाज़, जी अदा। तो कॾहिं शादी कई आहे? न अदा, मां तव्हां खां सवाइ शादी कंदुसि छा? उॾामंदी ख़बर मुंहिंजे कन ते पई आहे। न अदा, न, ईअं कीअं थो थी सघे? मां तव्हांजी इजाज़त खां बग़ैर शादी करे सघां थो? भला जेकॾहिं कंहिंसां शादी करणु चाहीं थो त पोइ ॿुधाए खणी। साईं नंढा, ॿुधा चा साईं को जेका बि ॻाल्हि आहे। हा हा, का ॻाल्हि आहे त ॿुधाए खणी। मां सम्झां थो त इहा सॼी शरारत तुंहिंजी आहे आशू। न नंढा साईं,
नूर भटारे दा कसम है मेका गाल किती काने भले तुसा वडे साईं कणु चा पुछो ठीक है नवाज हाणे तू भले वञी आराम कर पंज कर जी जी अदा आशु ओ आशु जी आका साईं जल्दी आ जल्दी हाजिर साईं जी साईं अन्नाड़ी हेरे तो भी किथे नसीम जी गाल अदा सा तो त नाहे कई न साईं खैर मंगो मैं क्यों गाल करे था जे गाल कई थई ना अदा सा तो पुलिस वाले बधी कुटाई कमाए न साईं मेरा केड़ा कम साईं तुसा फिर आप जानो याद रख जा ये गाल समझी हाँ हाँ साईं हाशू दा पियो कैं सोनी इधे तो देख केड़े सोने पर लगे ने जो इन्हें देखा सोने पर तो कोनी लगे पर बचड़े हाशू दी का खबरचार आई हाँ ले वाली नहीं मोकलेंदा मेकू तो उल्का है अलाए क्यों अज ताईं कोई न्यापा को नहीं आया अल्लाह साईं खैर करे सोनी मैं क्या करा को न्यापड़ा तो मोकलेस मोड़ा दिखा वने कई न्यापे मोकले हम बल्दी नहीं देंदा है आमन ला खेस न सोनी मेरी नींद न फिटा कोई नंढड़ा बाल ते कोने अल्लाह से खैर करे सी तू चुप कर सू छा गाला नसीम ॾाढी ख़ुशि थी लगी हाय वाकई ज मां ॾाढी ख़ुशि आहियां छो त जॾहिं की बेसहारे खे सहारो मिलंदो आहे न त उहो त ख़ुशि हूंदो ई आहे पर तोखे कहिड़ो सहारो मिलियो आहे ॻाल्हि ई अहिड़ी आहे नवाज़ मुंहिंजे घर वारनि मुंहिंजो रिश्तो तय करे छॾियो आहे नसीम छा थी चई ऐं हा तोखे इहा बि गुड न्यूज़ ॾियण आई आहे त अॼु शाम जो मुंहिंजी इंगेजमेंट आहे तू भी राज़ी थी वई है मां पंहिंजी वालदेन जे भला छा थी करे सघां न नसीम तू ये नथी करे सगी छो छो नथी करे सघां नसीम तू तो मूंसां वफ़ा करण जा वाइदा कया जेके तूं वफ़ा न कया मां पंहिंजी सॼी ज़िंदगी तुंहिंजे आसरनि में गुज़ारिया ऐं तूं अदा सां कॾहिं बि न ॻाल्हाए सघंदे माणी हलां थी नसीम छो छा थियो 2 मिंट त वेह न हाणे वेहण सां छा वरंदो वेह त सही जल्दी चो न जेको चवणो अथई जल्दी कर जेकॾहिं देरि थी वई त हू नाराज़ थी वेंदो नसीम ॾिस सही ॿुधाए तू मज़ाक थी करे न छो मज़ाक छो कंदसि हा न नसीम ईअं न चओ ॾिस मुंहिंजी दिलि टुटी पवंदी पवे थी न ख़बर त मायूसी इंसान खे केतिरो थी ॿोड़े छॾे जो पंहिंजी जान जी बि परवाह नथी थिए मतलब त इहा नवाज़ ग़रीब सां मज़ाक हुई नवाज़ इहा मज़ाक मां तोसां तोखे एक्टिव करण जे लाइ कई पर जेकॾहिं तूं हाणे बि कुझु न कयो त पोइ मूं ते मयार न ॾिजांइ हाणे हलां थी हाय
दिलासो त ॾेई वई, पर माइटनि अॻियां पाण बि मजबूर थी वेंदी, छो त असांजी तहज़ीब माइनि खे एतिरी आज़ादी ॾेई कोन थी। हलो नवाज़ मियां, नसीब छा ॻाल्हि आहे? ईअं त लॻे थो चेहरे ते हेड हारी पई आहे। नैनी नैनी मां जो ॾाढो परेशान आहियां। छो ख़ैर त आहे? मासी वारा पहुची विया आहिनि छा? नैनी हाणे जेको बि हीलो हलाइणो थी हलाए, न त मां ज़हर खाई छॾींदीसांइ। चढ़ी थी ईअं ई जो ज़हर खाईंदी आहियां, थोरो सबर कर ऐं ॾिसंदी वञ त मां छा थी कयां। नैनी नैनी नवाज़ खे चओ त जेतिरो जल्दी थी सघे कोशिश करे प्लीज़। तूं बेफ़िक्र थी, रब सभु सणाई कंदो। बस भेण पार त थई, मुंहिंजो त साह थो सुके। ओहो चयमि न त कुझु कोन थींदो। चङो नैनी, देरि थी वई आहे, मां हाणे हलां थी। वेह न चांहि पी वञ। न देरि पई थिए, हलां थी। चली